मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रज़ा अली सुमरो मूजिब सिंध दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ यंग स्टूडेंट्स ऑफ मेहड़ में दुआ चौक खां अकील मेमण आज़ाद चन्ना मीर आदिल तेवणो फरमान चन्ना सूफ़ी रियाज़ कलड़ो मसूद मदहोश मनवर जतोई जान मोहम्मद झुंडेर समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी मजहबी वापारी तंज़ीमुनि शहरनि जी अॻवानी में रैली कढी वई। हुननि चयो त सिंधु दरिया सिंध जो विरसो आहे। सिंधु दरिया जा वारिस सिंधी आहिनि। हुननि चयो त मुल्क जी तारीख़ में हुकुमराननि सिंध सां माटेली मां वारो सुलूक इख़्तियार कयो आहे। सिंध दरिया मां केनाल निकिरण सां ठठो बदीन ज़िलो मुकमल तबाह थींदा ऐं 40 लख एकड़ ज़मीन ग़ैराबाद थींदी। हुननि चयो त कंहिं बि सिंध दुश्मन फ़ैसिले खे क़बूल न कयो वेंदो। सिंध मुकमल तौर ते मज़ाहमत कंदी। हुननि चयो त चोलिस्तान केनाल जो कमु फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे ऐं सिंध दरिया खे सिंध तौस मुआहिदे तहत पाणी ॾिनो वञे। हुननि चयो त सिंध इंतिहाई नाज़ुक दौर में दाख़िल थी चुकी आहे, जंहिंजे करे सिंधी माण्हू MRD खां वधीक पंहिंजे हक़नि ऐं सिंध दरिया खे बचाइण लाइ रोडनि ते निकिरी पंजाब जी रस्ता रोक कंदा।